जिला रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी ड्याम शोरो डिप्टी कमिश्नर रियाज़ हुसैन वसाण मोहरम अल हराम के इंतजामनि जो जायज़ो वठण जे लाइ म्यूनसिपल कोठड़ी म्यूनसिपल बोल्हाड़ी ऐं टाउन ड्याम शोरे जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि में जारी मजलिसनि ऐं जुलूसनि जो ओचितो दौरो। तफ़सील मूजिब डिप्टी कमिश्नर ड्याम शोरो रियाज़ हुसैन वसाण टाउन ड्याम शोरो म्यूनसिपल कोठड़ी ऐं म्यूनसिपल बोल्हाड़े जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि में जारी मजलिसनि ऐं जुलूसनि वारी हंधनि ते पहुची मोहरम अल हराम के इंतजामनि जो जायज़ो वरितो। डीसी ड्याम शोरो अज़ादार कमेटी के अॻवाननि खां मोहरम अल हराम के इंतजामनि बाबति ॼाण वरिती ऐं मौक़े ते मसला हल करण जा अहकामात जारी किया त जीअं उशरा मोहरम अल हराम अक़ीदत एहतराम सां मल्हायो वञे। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी नदीम कादिर खोखर, शिया उलमा काउंसिल के अॻवान डॉक्टर बरकत अली लगारी, SHO साइड खैर मोहम्मद मला, SHO कोटड़ी स्टाफ ऑफिसर मज़हर पवन मुख्तियार कार कोटड़ी समेत ॿिया लाॻापियल अमलदार पिणु मौजूद हुआ। डीसी ड्याम शोरो मजलिसनि ऐं जुलूसनि वारे हंधनि ते सफ़ाई सुथराई ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायतूं ॾिनियूं त मजलिस ऐं जुलूसनि वारे हंधनि ते सफ़ाई सुथराई, लाइटिंग ऐं सिक्योरिटी जे अमल खे हर सूरत में यकीनी बणायो वञे ऐं कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी।